देर का महफिल पाक में मौजूद आयो ये हुजूर जी मिलाद ये महफिल याद रखो अल्लामा मोहम्मद इस्माइल हक़ी रहमतुल्लाह अलैह तफसीर रूहुल बयान शरीफ में लिखो जई जगह ते आमिना जे लाल जो मिलाद थी दुआ उते अल्लाह जी रहमत चमा चम बरसंदी आहे। उलमा लिखो जिथे रब जी रहमत वसे उते जेकॾहिं को बीमार अचे सेहत याब थी वेंदो आहे, जेकॾहिं को कर्ज़दार अचे कर्ज़ा दूर थी वेंदा आहिनि, को परेशान हाल अचे परेशानियूं दूर थी वेंदियूं आहिनि, को बे औलादी अचे रब औलाद ॾेई छॾींदो आहे। जिथे महबूब जो मीलाद थींदो आहे उते को बि दिल में को नेक इरादो साढ़े करे ईंदो आहे। उलमा फरमाइनि था उन्हीं जे उथण खां पहिरियां पहिरियां अल्लाह उनके मन जी मुराद के पूरो करे छॾींदो आहे। हजरत अल्लामा इमाम जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह तआला अलैह अल हावी लिल फतावा शरीफ में लिखो आ फरमानता हिकड़े दिहाड़े मुंजो गुज़र हिकड़े कब्रिस्तान का थियो आ वो अल्लाह जी बारगाह में दुआ घुरी आ अल्लाह करीम मुझे मथा कब्रन वारन जा हालात ज़ाहिर कया मो डिठो हर कब्र में नूर आहे, हर कब्र में नूर ही नूर आहे, पर एक कब्र वारो एड़ो आ जेने गच नूर आ घणो नूर आ। इमाम जलालुद्दीन सयूती उहा शख्सियत जेके एक दफा न ॿ दफा न 72 मरतबा जागंदे आमिना जे लाल जो दीदार थियो। इमाम जलालुद्दीन सयूती उन कब्र वारे जे वेझो आया जे कब्र में नूर घणो हुयो फरमायो बाबा नूर तो हुनन दे भी आहे पर तोड़े गच छो आहे। उन कब्र वारे चयो क़िबला जरे मां मरी वयो मुजा अजीज करीम मिट माए खड़ी करे कब्र में दफनाए वापस आया भया जरे उहे मोजा मुझी कब्र में आमिना जा लाल आया फतबस्सम रसूलुल्लाह आमिना जे लाल मुझी कब्र में मुस्कुरायो। हुजूर जी मुस्कुराहट जे करे मुझी कब्र में नूर गच आहे। इमाम जलालुद्दीन सयूती अगला वरी प्यारी गाल लिखी आ फरमानता उनजी कब्र में आमिना जे लाल छो मुस्कुरायो फरमानता असल में उन कब्र वारो हुयो दुकानदार पंहिंजी रोजाना जी कमाई मां हिक आनो ॿ आना टे आना बचाए करे रखे हा जॾहिं मीलाद जो महीनो अचे हा आमिना जे लाल जो मीलाद मनाए हा। तो जड़े मरी वयो कब्र में आमिना जा लाल आया हुजूर अची करे फरमायो ऐ मोजा गुलाम तू असा जो मिलाद कदे हुए यो किए तो थी सके जेको असा सा प्यार करे असा उनी सा छोड़ा प्यार कयो ए मुझे महबूब जा गुलाम गुरबत नहीं रहदी ये हारा नहीं अमजा ये कह तो वबा वाला हारा नहीं अमजा जड़े मोजे मिलाद बदली ना होवे जफर हो इलाके बीमार नहीं ये मुझे महबूब जा गुलाम रसूलुल्लाह जा दीवाना जे इश्क मोहब्बत प्यार सा अवा जमा थियो आमिना जे लाल जो फरमाना ज़य्यिनु मजालिसकुम बिसलाह हुजूर फरमायो मोजा गुलामो जने अवा महफिलों को ठायो घर जानियों को ठायो कचहरियों को ठायो अवा पंजी महफिलों के अवा पंजी गजान के मुझे मथा दरूद पढ़ी करे सिंगारीजा कयो अचो त एड़ो दरूद शरीफ पढ़ो जेको अजवारी तमासा जी हिन कुर्ब वरी कचहरी जो सिंगार बणजे मावा के अल्लाह जो कुरान बुधाया जे महबूब जो कलम पढ़या उन महबूब जो शान बुधाया पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल शरीफ जलाए जने को अवा के चे दरूद शरीफ में के बाइदा न कयो दरूद एक अहम इबादत था हदीस पाक में मौजूदा सादतुद दारैन फी सलात अला सय्यदुल कौनैन में अल्लामा नबहानी रहमतुल्लाह अलैह लिखयो वा हुजूर जी बारगाह में चार शख्स आया उनन सा गड एक ओठ भी आहे बाहर बीठो वा टे जना एक पासे वेठा एक जणो एक पासे महबूब जा गुलामो जेके टे जना वेठा हाना
हाना उन्हनि मां हिकिड़ो उथी करे नबी से के चवे तो ऐ नबी हे जो को बाहर उठ बीठो वा इहो मुंहिंजो वा ओ फलाणो चवे तो तुंहिंजो वा नबी से फरमायो जेकॾहिं तुंहिंजो आहे तो वटि के गवाह आहिनि वो जेके उन सां गॾु भॼणा हुया उन्हनि खे उठाए बीहारे तो ही नबी हे उठ मुंहिंजो आहे हे मुंहिंजा ॿ गवाह बि मौजूद आहिनि वो जेको अकेलो गुलाम वेठो हूंदो आहे नबी से उनका पुछा कंदा हल हे हाल उठ तुंहिंजो आहे या हुनजो आहे उन गवाह बि पेश कया हल उन गुलाम अर्ज़ कयो आहे या रसूल अल्लाह इहो उठ त मुंहिंजो आहे नबी से फरमायो जेकॾहिं तुंहिंजो आहे तो वटि को गवाह आहे तो वटि को शाहिद आहे रोई करे अर्ज़ करे तो ऐ आमिना जा लाल वटि ॿियो त कोई गवाह नाहे अवा इन्ही उठ खां पुछो इहो उठ ॿुधाए त कंहिंजो आहे अल्लाह जा महबूब जंगल जे जानवरनि सां ॻाल्हाईंदा हा महबूब न उठ जे वेझो आया हुजूर सां उठ कचारी करे तो गुफ्तगू करे तो वो उठ अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह हे जेके टे ॼणा आहिनि इहे पक्का मुनाफ़िक आहिनि मां इन्हनि जो न आहियां मां अव्हां जे हिन अकेले गुलाम जो आहियां ए मुझे महबूब जा गुलाम जरे उठ गवाही ॾिनी आहे हुजूर उन गुलाम का पुछा कया है मुझा सहाबी है मुझा दीवाना ॿुधात सही वो कहिड़ो अमल आहे जेको तू कंदो आहीं जंहिंजे करे अॼु उठ पे तो जी गवाही ॾिनी आहे वो गुलाम अर्ज़ करे तो ऐ आमिना जा लाल नमाज़ूं हो बि पढ़ंदा हल मां बि पढ़ंदो आहियां रोज़ो हो बि रखंदा हल मां बि रखंदो आहियां पर महबूब हिकु इबादत अहिड़ी आहे जेका मां कंदो आहियां वो न कंदा हल वो कहिड़ी इबादत आहे उहा अव्हां जे मथां मां हमेशह दरूद और सलाम पढ़ंदो आहियां नबी से फरमायो ए मुझा गुलाम जेका इबादत कंदो आहे जेकरे मुझे मथा जी दरूद शरीफ पढ़ंदो आहे ये पढ़ंदो रहंदे ये अल्लाह दुनिया में अज तोखे कामयाबी अता कई आहे क़यामत जे ॾिहाड़े माशर जे मैदान में रब मुझे दरूद जे सदके तुझो बुढ़ल बेड़ो पार करे छड़ीदो ए मुझे महबूब जा गुलामो तमन्ना आहे दुनिया में कब्र में हशर में कामयाबी मिले तो हुजूर मथे दरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह ए मुझे महबूब जा गुलामो अल्लाह जे हबीब जे मिलाद में अचण वारो आमिना जे लाल जो कलमो पढ़ण वारो अल्लाह जे कामिल बानन जे ज़ेरे साया विहण वारो सैयद जी सोबत में वेहण वारो अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू रब फरमायो ऐ ईमान वारो ला तरफउ अस्वातकुम अल्लाह फरमायो अवा पंजी आवाज़न के बुलंद न कयो फौक सौत नबी मुझे महबूब जी आवाज़ का वला तजहरु लहू बिल कौल तजहर बादकुम लिबाद अल्लाह करीम फरमाए तो मुझे महबूब सां ॾाढा ये न ॻाल्हायो ये तव्हां हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहियो तव्हां हिक ॿिए सां गुफ़्तगू कंदा आहियो तव्हां हिक ॿिए सां कचारी कंदा आहियो अल्लाह करीम फरमाए तो अल तहबता अमालुकुम व अंतुम ला तशउरून रब करीम फरमाए तो अरे ईमान वारो जेकरे को नमाज़ी आ मुझे यार जी बेअदबी कंदो नमाज चंद करे छॾे दम जेकरे को हाजी आ मुस्तफा जी बेअदबी कंदो अज चंद थी वेंदो जेकरे को काज़ी आ हुजूर जी बेअदबी कंदो फैसला चंद थी वेंदा जेकरे को रोज़ाए ताए आमिना जे लाल जी दरबार जी ज़र्रे बराबर बेअदबी कंदो अल्लाह जो ऐलान रब तो फरमाए अंतहबता आमालुकुम ईमान वारो नमाज़ो चंद करे छॾी दम रोज़ा चंद करे छॾी दम छाजे करे बिना हुब हबीब जे बंदगी बेकार खोड़ करी खैरातों या करी हज हजार बेस्त बेजार जंहिंजी हुब आहे हबीब सां हिक जे धनी फरमायो आ पड़ा कया केन
तोरे पढ़न चीन बिना हुब हबीब जे कुछ भी मिलत नकीन जिनजो अल्लाह ते यकीन से अनपढ़ा आलिम थिया। हुजूर जी दरबार जो अदब कुरान मजीद जो मुतालो कयो दाना अल्लाह नमाज लाए फरमायो अकीमुस्सला नमाज कायम कयो ज़कात जे लाए फरमायो आतो ज़कात दियो हज जो आर्डर दिनो रोजे जो आर्डर दिनो ए मुझे महबूब जा गुलामो अल्लाह जे कुरान जो मुतालो कयो नमाज जे लाए रब आर्डर दिनो नमाज जो तरीको कोन बुधायो अल्लाह तो असा के हज जो आर्डर दिनो हज जो तरीको कौन बुधायो रब रोजे जो आर्डर दिनो रोजे जो तरीको कौन बुधायो ज़कात जो आर्डर दिनो ज़कात जो तरीको कौन बुधायो आ मुझे नबी जा गुलाम आ मुझे महबूब जा उम्मती जने तुझे ए मुझे महबूब जे अदब जी वारी आई अल्लाह ताला इन फरमायो ऐ ईमान वारो मुझे यार जो अदब कयो अल्लाह ताला तफसीली अहकाम बुधाया मुझे यार साथ रहनो मुझे महबूब के सदनो हिया मुझे महबूब जा गुलामो अल्लाह ताला मुस्तफा जे घर जो अदब बयान कयो आमिना जे लाल जे घर जो भी अदब कुरान में बयान कयो। महबूब जा गुलाम अल्लाह ताला फरमायो महबूब जैसा बुढ़ा जान गलायो इन आयत करीमा जो पस मंजर में अमा के बुधाया जरे ही आयत करीमा नाज़िल थिया नबी से जो हिकड़ो गुलाम सहाबिया जे जो नालो हजरत साबित बिन कैस रदियल्लाहु ताला अन्हु साईं कन्नन का घबरा हुआ जमाने जो दस्तूर आ जेको कन्नन का घबरो जो डाढा गलाइदो वा इनी जे करे डाढा गलाइदा हा जरे आयत नाज़िल थी ना सहाबी रसूल हजारों कतार रोए तो रसो खणी घर में आयो किलो बधी करे पंजी घरवारी के चवे तो के हिन किले सा बद घरवारी जे दी छजे लाए तो दो केड़ो कयो जुर्म केड़ो कयो सहाबी रोई करे चवे तो अल्लाह करीम कुरान जी आयत नाज़िल कईया जेको मुझे महबूब जे सामो दादा गलाई दो उनी जा अमल चम करे छड़ी तुम हजरत साहब नबी जे सामो डागा त मां गले दो आया लगे तो यो रब जो फरमान मुझे बारे में नाज़िल थवा मुझो नमाज़ो चट थी वयो मुझा रोजा चट थी वया मुझा नेक सारे अमल चट थी वया ए मुझे महबूब या गुलामो साहबी बियारो बडिहाड़ा पेड़िहाड़ा पंजे पान के बदे रखवा जारो कतार रोंदा वेटाल ए मुझे नबी जा गुलामो मानी वसी वया पीण विसरी वयो का पे याद कोन रहिया जो मता अल्लाह नाराज थी वयो अल्लाह जो हबीब नाराज थी वयो आमीना जे लाल बे साहबी का पूछा कहिया साबित नजर कोन तो अचे सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह उनी त तिन ॾींहं का किलो बदी पंहिंजे पाण के बदी छॾियो हुजूर फरमायो वञो उनके वठी अचो हजरत साबित बिन कैस ने जॾहिं पैगाम आयो चल तुझको मदीने में सरकार बुलाते हैं। मुझे महबूब या गुलामो दुआ कयो शर्म मदीने का सदके छोड़े फिक्र दुनिया की यारो चल मदीने चलते हैं छोड़े फिक्र दुनिया मां जमाते घटो ना तवा पढ़ो जेके हलणो तो पानी चवंदो ना कबूलियत वारी महफिल आहे जेकरे चाहियो था अज गाल अगी पे वो पढ़ छोड़ फिक्र दुनिया के यारो चल मदीने चलते हैं मुस्तफा गुलामों के किस्मत बदलते हैं मुस्तफा गुलामों के मुझे नबी जा गुलामो नबी जो सहाबे रोईंदे आमिना जे लाल दे आयो
हुजूर पूछा कहिया ऐ साबित तो टे दिहाड़ा पंहिंजे पाण खे किले सां छो ॿधी छॾियो आहे सहाबी ज़ारो ज़ार रोए थो अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह रब जो ऐलान थियो आहे मुंहिंजे नबी जे साम्हूं जेको ॾाढा ॻाल्हाईंदो उनजा अमल ज़ाया थी वेंदा ऐं सोना महबूब अवां जी बारगाह में ॾाढो ॻाल्हाइण वारो तमाम आया आवाज़ सां ॻाल्हाइण वारो मां आया लॻे थो ही रब जो फरमान मुंहिंजे बारे में नाज़िल थियो आहे आमिना जे लाल फरमायो आहे ऐ साबित रोना घबराना यो रब जो फरमान तुझे बारे में ना मुझे गुस्ताखन के बारे में आ तू तमाम मोहम्मद अरबी जो आशिक है पर तो टे पंहिंजे पाण खे ॿधो आ तो के टे इनाम ॾिया थो हिकु इनाम इहो आहे रब तुंहिंजी ज़िंदगी सुकून वारी बणाईंदो इत्मीनान वारी बणाईंदो अमन वारी बणाईंदो नबी जा गुलामो खुदा जो कसम जेको आमिना जे लाल जो अदब कंदो आहे उनखे हिकु बि इनाम मिलंदो आहे क़ब्र में बि मिलंदो सुभाणे महशर जे मैदान में बि मिलंदो ऐं मुंहिंजे नबी जा गुलामो आमिना जे लाल फरमायो यो इनाम तोखे इहो आहे अल्लाह तोखे शहादत जी मौत अता कंदो ॿियो इनाम इहो आहे क़यामत जे ॾिहाड़े रब बग़ैर हिसाब किताब जे तोखे जन्नत में दाख़िल फरमाईंदो आशिक़ कयो मुजरिम को मिलती है जज़ाए भी दुआ मदीने में जो लगती है अदालत हो तो ऐसी हो हमें वो अब न कहते हैं मोहब्बत हो तो ऐसी हो हमें रखते हैं नजरों में इनायत हो तो ऐसी हो मुझे महबूब जा गुलाम अल्लाह जे महबूब जा दीवाना रब महबूब जा अदब पाण सिखाया मुझे महबूब सा ॾाढा ॻाल्हाइणो आहे जॾहिं सदर जी वारी आई अल्लाह ताला फरमायो ला तजअलू दुआ الرسول बैनकुम कदुआए बादकुम बादा मुझे महबूब खे ईअं न सॾणो आहे जीअं अवां हिक ॿिए खे सॾी आहियो मुंहिंजे महबूब जा गुलामो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे नालो वठी करे न सॾणो आहे अल्लाह करीम फरमायो मुंहिंजे महबूब खे निराले अंदाज में सॾो इमाम जलालुद्दीन सयूती लिखियो आहे ला तक़ूलू या मुहम्मद बल क़ूलू या रसूल अल्लाह या नबी अल्लाह या हबीबा रब्बिल आलमीन या रहमतुल लिल आलमीन ऐ दुनिया वारो महबूब के जॾहिं सॾो या मोहम्मद चई करे न बल्कि या रसूल अल्लाह चई करे सॾे नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी उलमाए हक अहले सुन्नत कुरान मजीद जी आयत जो मुतालो कयो था ना अल्लाह ताला जॾहिं ॿियनि नबियनि खे सॾियो आहे नाला खणी करे सॾियो आहे अल्लाह करीम आदम अलैहिस्सलाम खे सॾियो रब फरमायो या आदम सुकुल अंत व ज़ौजुकल जन्ना अल्लाह नालो वठी सॾियो या आदम ऐ आदम वारी आई इब्राहिम अलैहिस्सलाम जी अल्लाह फरमायो व नादैनाहु या इब्राहिम नालो वठी करे सॾियो वारी आई मूसा कलीम जी अल्लाह फरमायो व मा तिलका बियमीनिका या मूसा नालो वठी करे सॾियो वारी आई ईसा अलैहिस्सलाम जी अल्लाह फरमायो या ईसा इन्नी मुतवफ्फीका व राफिउका
अल्लाह नालो वठी करे सॼो ऐं मुंहिंजे नबी जो कलमो पढ़ण वारा अल्लाह आदम के सॼो नालो वठी करे ऐं आदम चयो इब्राहिम के सॼो नालो वठी करे ऐं इब्राहिम चयो हज़रत मूसा के सॼो अल्लाह नालो वठी करे फरमायो ऐं मूसा आ तो के बुधाया जॾहिं रब तुंहिंजे ऐं मुंहिंजे हेॾे तवजो बाबा हेॾे मिठा ओ प्यारा हेॾे अल्लाह ताला जी हेॾे तवजो उनजी मदीने में तवजो थी वञे आज किस्मत विच फेर कई पंध मदीने दा ढेर कई आप वन्ना तो वञ नहीं सकदा पर सही सदा में देर कई मुक सीने दा गुरूर वेंदे आ दिल विच सुरूर वेंदे जेड़ा नबी दा जिक्र सुने वो मदीने जरूर मुझे महबूब जा गुलाम अल्लाह प्यारे नबीन के सजो नाला वठी करे सजो पर जदे महबूब जी वारी आई अलहम्द का वठी वन्नास ताई पूरे कुरान मजीद जो मुतालो कयो अल्लाह करीम किथे बे तमा संजे नबी से गई या मोहम्मद नालो वठी करे न सजो आ अल्लाह जदे भी सजो वा प्यारे प्यारे लक़बन सा सजो ऐ मुझे महबूब या गुलाम अल्लाह ताला एकरे मकाम ते फरमायो या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा अल्लाह करीम बेमकाम ते फरमायो या अय्युहल मुज़म्मिल क़ुम लैला इल्ला क़लीला अल्लाह करीम बेमकाम ते फरमायो या अय्युहल मुद्दस्सिर क़ुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतहिर व रुज्ज़ फहजुर अल्लाह करीम बेमकाम ते फरमायो या सीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम कुरान मजीद में विख थे आवाज सिट में लफ्ज में आमिना जे लाल जो जिक्र आहे सिट जा चमके एक जा चम सिट जा चमके एक जा चम ओ जो भी किसो कुरान में आ मुझे सोने नबी जे शान में आ अल्लाह महबूबना सिट जा चम एक जा चम सिट जा चम एक जा चम तो न मिटे मोरब उछलाए वो मारा मैं जी आयत आए ओ बदर जे में गान में आ सोने नबी जे शान में आ बड़ो सल्ले अल्लाह महबूबना सिट जा चमके एक जा चम मुझे महबूब जा गुलाम अल्लाह करीम तो असांजी महबूब जे शान खे एतिरो बुलंद बाला बनायो आहे इंसान तो इंसान पर जंगल जा जानवर भी आमिना जे लाल जो अदब वदा इमाम जलालुद्दीन सयूती से लिखियो आ असाई से पूरा शरीर में वरी प्यारी गाला जने या गाल मो पढ़ी अले केतरा मिनट रोइंदो रहियो खुदा जो कसम आ ए किस्मत ते नाज कंदो रहियो अल्लाह जो करम आहे रब एड़े महबूब जो उम्मती असा के बसायो ए मुझे महबूब जा गुलाम एकड़े दिहाड़े तवासा जा महबूब सही एकड़े जंगल मा गुजरन पया जंगल मा आवाज आयो वा या रसूल अल्लाह उनजुर हालनी ए प्यारा महबूब मुझे हाल जे मथा नजर करम फरमायो ए मुझे महबूब जा गुलाम अज भी हुजूर जो गुलाम पंजे आका के किथा भी सद कदो वा खुदा जो कसम उम्मती पंजे बिस्तर ते दाह कदो वा दर्द महसूस गुंबद खदरा में थी दो आला
हजरत इमाम अहमद रजा फरमायो फरियाद उम्मती जो करे हाले जार में मुमकिन नहीं कि खैरुल बशर को खबर ना हो। ए मुझे नबी जा गुलाम खुदा जो कसम मदीने वाला सही तो मदीने वाला सही आहे पर महबूब जो गुलामन के भी पतो होंदो मुझा एकड़ो दोस्त मिलियो बुजुर्ग हुयो आलिम दीन हुयो हाने अल्लाह वो आहे या अल्लाह के प्यारो थी वयो बहरहाल उबावलो में मुझे उनसा मुलाकात थी जे हजरत भूरल करीम रहमतुल्लाह ताला अलैहि जो दीदार कयो हो मुलाकात कई मां उनके चोसे तमा सोहबत कई मुखे उवा करामत बुधा जेकी तमा पान डिठी हुजे अबा एक होंदिया बुद्धि मां उनके जो तमा डिठी सोहबत इख्तियार कई सोने भूरल से रहमतुल्लाह अलैहि टाइम मिलियो आ तमा मुखे बुधायो बुजुर्ग जो चलो ठीक आ मां उवा तो के बुधाया तो जेका मां पान डिठी अरे मां तमा के उवा बुधाया तो जे डिठी ही उनी बुधाई बुढड़ो हुयो वडी उम्र जो मौलवी साहब आलिम दीन फरमाए पयो जे असा पंजाब को बजड़ा आया से एक मां यो में मूसा कर दियो हुयो इनी तमन्ना सा दरबार आलिया हजरत भरचुंडी शरीफ वजो सोने भूरल से की गुलामी इख्तियार कयो जे जडे सोने भूरल से सा मुलाकात थी ना मां अर्ज क्यों से असा बई मुरीद थिया आयो पंजाब का फरमायो तो के त मुरीद कंदा से पर इनके न कंदा सुभान अल्लाह उन्हीं जो मुख्य के त मुरीद कयो ना बाके छो फरमायो ना मां इनके मुरीद कदम इनके ना आखिर उन्हीं डाढियो इलाज मिन्नत कयो पान जलाल में आया फरमायो तो फलाने पीर जो मुरीद नहीं मूसा कोण गल है तो जने हिकड़े अल्लाह जे वली जो तू मुरीद आई वरी उने छो आयो आई वो आलिम दीन चवे पयो असाजी अखर मा गोड़ा निकली आया असा त कई के न बुधायो से आया से पंजाब का पैसा मिला से कोन मुलाकात थी अल्लाह जे वली सा बाण अंदर में जाचे वतो तू फलाने पीर जो मुरीद आई उने मुरीद छो तो थे ये शान है खिदमतगारों की तो सरकार का आलम क्या होगा हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा ए नबी जा गुलाम खुदा जो कसम आमिना जलाल पंजे गुलामन का बाखबर राहिम अर्ज पे कलम जंगल में आवाज आयो या रसूल अल्लाह नजर करम फरमायो आमिना जलाल ने जंगल में हली पया महबूब जो आया ना हेरे निहारिन होदे निहारिन को इंसान नजर कोन आयो वाह बाबा हिकड़ी हरनिया जे जो पैर फातला है जार में रोईंदी बिठिया अर्ज करे थी ए अल्लाह जा महबूब बाबा के कई इंसान सद न कयो वा मां जंगल जी जानवर तमा के सद कयो सुभान अल्लाह ऐ सोना नबी मुके पतो आहे तमा सिर्फ इंसान जाना जंगल जे जानवर जा भी नबी बन आया अल्लाह अमा के रहमत वारो ताज पर आए मोकलियो वा ए प्यारा नबी मां रोजानो हिन जंगल में गाह चरण ईंदी आया अज जने आयम मुके हिकड़े यहूदी अची करे यार में फसायो वा ए सोहना नबी मुजा नंढा बच्चा है फलानी गार में आहे टाइम घणो थी वयो वा मता उन के भूख लगी हुजे वे मरी न वने मेहरबानी कयो तमा मुजी जमानत कयो मां मोटी अचा थी नबी से फरमायो तो जी जमानत जानवर कड़े मोटा हर वाहरनी चवेती या रसूल अल्लाह मां जानवर जरूर आया पर बेअदब आया जानवर जरूर आया पर तो नबी जे शान के सुनारा थी तुझे मर्तबे मकाम के सुनारा थी ए रब जा महबूब वायदो आहे मां मोटी अचा थी ए मुझे महबूब जा गुलाम ए नबी जो कलमो पढ़न वाला ए औलिया अल्लाह जा दीवाना ए मुस्तफा जे मिलाद में रात के टाइम भाईजान नरम गरम बिस्तरा छले करे पट ते बेही करे पंजे कलमे वाले नबी जी मोहब्बत सीने में साड़न वाला आमिना जे लाल उन जार मां उन हरणी जो पैर कढियो वा नबी से पंहिंजो पैर रखियो वा यार जरा गौर कर जेको नबी जंगल जे जानवर जी ज़मानत करे वो क़यामत जे ॾियारे हिन गुलाम जी ज़मानत कोन
जेके दजाली दौर में पंहिंजा कमकार घर-बार छॾे करे पट ते वेही करे नबी जे इश्क में रोए नबी जे इश्क में झूमे महबूब जी मोहब्बत में मस्त यार जेको महबूब जंगल जे जानवर सां वफा करे वो हिन उम्मती सां वफा न कदो तो जरूर वफा कदो असांजो महबूब वफादार नबी आहे ऐं मुंहिंजे महबूब जा गुलाबो नबी से उते पेर रखियो आहे हाणे उहा हरणी भगी आहे गार जी तरफ पुठियां यहूदी आयो आहे नबी से ते कावड़जी वियो आहे चवे तो ऐ मुसलमाननि जा नबी असां शिकार फासायूं बसे ऐं तूं भॼाए पाण करीमन फरमायो घबरा न तो जो शिकार किथे न वेंदो पंहिंजो ज़ामिन बीठो आहे जंहिंजो ज़ामिन मां मोहम्मद हुजा उन्हीं जो शिकार करे गुम थींदो वो चवे तो से कने कमान मां निकतल तीर वापस आयो आ कने जार मां निकतल शिकार वापस आयो आ हुजूर फरमायो कने आयो नाहे पर अज तू ॾिसी वठ ऐ मुंहिंजे महबूब जा गुलामो आमिना जे लाल जी मोहब्बत सीने में साढ़ण वारो हाणे तवज्जो सां ॿुधजो गौर कजो जॾहिं उहा हरणी पंहिंजी गार में वैया पंहिंजे बच्चन के चवे थी जल्दी कयो खीर पियो बच्चा चवनि था अंबर अगे बि ईंदे हुए एतरी जल्दी कान हूंदी अज एडी जल्दी छाजे करे आहे बच्चन के मां चवे थी अरे मुंहिंजा बचड़ो अज किसो ही आहे मां मिठे नबी के ज़ामिन बनाए आई आया वो महबूब इंतजार में हूंदो जेसि ताईं मां न वेंदुमि आका करीम बीठा हूंदा रब जो महबूब इंतजार में हूंदो उन हरणी जा बचड़ा वेठा ऐ अम्मा जे कॾहिं इहा ॻाल्हि वो असां खीर नथा पियूं हल त असां बि उन महबूब जो दीदार ऐ मुंहिंजे महबूब जा गुलामो हाणे वो यहूदी इंतजार में आ वो चवे थो त हरणी कोन ईंदी कॾहिं जानवर वापस आयो आ नबी से बीठा हेॾो यारा हेॾो आमिना जो लाला होॾो यहूदी जो इंतजार आ हेॾो परे खां ज़ाहिर थी आ हरणी पंहिंजे बच्चन खे वठी अचे थी इमाम सयूती से लिखियो आ जॾहिं हरणी आई आ फवदअत रअसहा अला रिजलैहि हरणी पंहिंजो मथो आमिना जे लाल जे कदम ते रखियो आ फक़बलत रिजलैहि मुस्तफा जे कदमन खे बोसो ॾिनो हरणी महबूब जे कदमन के बोसा देती यहूदी चवे तो ऐ नबी अंत रसूल रब्बिल आलमीन छा तव्हां अल्लाह जा रसूल आयो अंत खातमुन नबीन छा तव्हां खातमुन नबीन आयो आमिना जे लाल फरमायो हा मां अल्लाह जो रसूल भी आया मां खातमुन नबीन भी आया पर तोखे कई ॿुधायो आ यहूदी चवे तो खुदा जो कसम मां मूसा कलीमुल्लाह जे मथा नाज़िल करवारी तौरात किताब जे फलाणे सिपारे फलाणी सूरत फलाणे रुकू में पढ़ियो वा रब जे आखिर ज़मान नबी जी इहा निशानी होंदी जंगल जा जानवर उन्हीं जे कदमन में झुकंदा बेसे कदमन के झुकियो बेनीरा आशिक चयो अल्लाह देशान हरे शान हरे शान अर्शद वयो तो सजो वयो हरे शान चादरा छोड़ो या अरे शांत यारा साउंड बाबू बजाओ मती आयो जे पंजे दुश्मन जे लाए चादर विछायो आशिक चवे तो फेरियते पैरा थले चादरा विछाण वाले या
अरे शात जान वाले ओ यहूदी जवे तो ऐ नबी जेतरे एतरे शान वाला हो एतरे मतबे मकाम वाला हो हाने हरड़ी भी तवाजी इनी जा बच्चा बे तवाजा हे यार भी तवाजी मा गुलाम भी तवाजो हाने कलमो पढ़ाए पंजे दर्जो दरबार जी जुबान ते जारी थी वयो अल्लाह यो कलमो पढ़ो ला अब आप बहुत हिकड़ी अचणी ऐं असां जो कम इहो आहे माण्हुनि खे पूरन दफनाइण वेंदा आहियूं क़बरनि ते कॾहिं कहीं जो भाउ फोत थियो हुजे भाउ चयो हुजे असांजो भाउ जंहिं कमरे में रहंदो हुओ कमरो एसी वारो जंहिं गाॾी में चढ़ंदो हुओ गाॾी एसी वारी जंहिं ऑफिस में वेहंदो हुओ ऑफिस एसी वारो लिहाज़ा मूंखे इन सां 5 मिंट सुम्हण ॾियो ऐं मुंहिंजे महबूब जा ग़ुलामो न अबो हलंदो आहे औलाद सां गॾु क़बर में न भा हलंदो आहे न यार दोस्त हलंदो आहे और खुदा जो कसम जदो क़बर चे आका आवणगे केर चाहे तो साईं क़बर में आमिना जो लाल चे अरे चाहे जदो क़बर चे आका आवणगे जदो क़बर चे आका सानू कमली हेठे छुपावणगे साडे सुते भागे जगावणगे पढ़ो ला पढ़ो ला ए नबी जा गुलामो